अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो अक्सर न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। जॾहिं खां जॾो लॻ ॻोठ बाबू रफ़ी क़ाइम खाने जे बनीअ ते कोलिन जे ॿिनि घरनि में ज़मींदारी साफ़ न थियण तां जहिड़ो 3 ॼणा ज़ख़्मी। टंग में कोडर लॻण सबबि पोनियो कोहली ऐं संदसि पुटु रमेश बि ज़ख़्मी। ॿिए धुर जो रायचंद कोहली खे मथे में धकु लॻण सबबि ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे RHO जॾो आंदो वियो, जिते इलाज जारी आहे। ॿिनि धुरनि जो जॾो थाणे ते फ़रियाद दाख़िल। रिपोर्ट अब्दुल गफ़ूर कोलाची, हक़सत न्यूज़ जॾो। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो असांजो चैनल हक़सत न्यूज़। ऐं वधीक अपडेट्स ॾिसण जे लाइ फेसबुक ते वञो, असांजो पेज लाइक कयो हक़सत न्यूज़। यूट्यूब ते असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन दबायो ऐं हर ग़रीब ऐं मज़लूम जो आवाज़ हक़सत न्यूज़ अवांजी लाइ 24 घंटा असांजा नुमाइंदा तव्हांजे इंतज़ार में आहिनि। फ़क़ति हिकु कॉल करण जी ज़रूरत आहे ऐं असां पहुचाईंदासीं अवांजो आवाज़ अहिला अहिवालनि ताईं। हर मज़लूम ऐं ग़रीब जी पुकार हक़सत न्यूज़।